बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। आबादगार दोस्तों, असांजी जेका ज़ाती ऑब्ज़र्वेशन आहे या ज़ाती जेका मालूमात आहे उन जे मुताबिक़ असां सम्झूं था त सिंध में अञा ईअं सम्झो 25 खां 30 या 25 खां 35% असांजी कणिक हार्वेस्ट अञा कोन थी आहे। उन जा कुझु उन जी कुझु वजूहात इहे आहिनि त असां वटि ॿनी देरि सां ख़ाली थींदी आहे कणिक जे फ़सुल जे लाइ कुझु इलाइक़नि में या काफ़ी इलाइक़नि में। ॿियो त असां वटि जिन्सूं अहिड़ियूं आहिनि जेके असांजो ॾींहुं या टाइम पीरियड वधीक थी वठनि। राति जेका बारिश थी आहे उन जे हवाले सां तव्हांखे ॿुधाईंदासीं, पर हिकिड़ो सुवालु तव्हांखां कंदासीं, तव्हां ॿुधायो त तव्हांजे अंदाज़े जे मुताबिक़ सिंध में केतिरे परसेंट ते ज़मीनूं जेके आहिनि में कणिक मतिलबु हार्वेस्ट थी करे असांजे जेको आहे इलाइक़नि में इलाइक़नि में कणिक हार्वेस्ट थी वई आहे ऐं उहा मार्केट में पुॼी वई आहे। ठीकु आहे, इन सुवाल जो तव्हांखे जवाबु तव्हां असांखे ॾिजो। हाणे जेको तव्हांखां असां सुवालु कंदा आहियूं उन जो जवाबु इन जे करे घुरंदा आहियूं त ॿियनि आबादकारनि खे इंफॉर्मेशन मिले। असां चऊं था त 25 खां 30% या 25 खां 35% जेका आहे कणिक असांजी हार्वेस्ट थी चुकी आहे। अञा ईअं सम्झो त 65-70% असांजी कणिक जेका बीठल आहे। राति तमामु शदीद बारिश हुई, तमामु शदीद खिवण जा ठका हुया। इहा मौसमियात जी तब्दीली आहे। असां तव्हांखे इन्हनि शयुनि खां सम्झाइण जी कोशिशि कंदा आहियूं। मौसमियात जी तब्दीली आहे त असां वटि बेमुदायतियूं वक़्त खां अॻु में बारिशूं, तमामु ख़तरनाक तूफ़ान, पाणी जी शार्टेज, मिसाल किन इलाइक़नि में तमामु घणी सर्दी या तमामु घणी गर्मी इंतिहा लेवल जी हींअर जेका सिचुएशन पाण वटि हले पई थी। पंहिंजी गर्मी जो दौरानियो वधी वियो आहे, सर्दी जो दौरानियो घटि आहे। हींअर मार्च जे महीने में अॼु 19 तारीख़ राति जेका बारिश हुई उहा तव्हांजे साम्हूं आहे। बारिश जो नुक़सानु छा आहे, हीअ तव्हांजे साम्हूं फ़सुलु ॾिसण में तव्हांखे अचे थो त बिल्कुलु असांजो ईअं 5-7 ॾींहंनि जे अंदरि असांजो फ़सुलु हीअ हार्वेस्टिंग जे वेझो हुजे आहे या 10 ॾींहंनि जे अंदरि हीअ ॾिसो वञे हाणे कहिड़ी हालति थी वई आहे। हीअ फ़सुलु असांजो जेको आहे हाणे हार्वेस्ट कीअं थींदो, लाभारो कीअं थींदो, केॾो ॾुखियो थींदो। जेकॾहिं हिन में अञा दाणो ठहे पियो थो त असांजो दाणो कमज़ोर थी वेंदो। त इहे सभु शयूं आहिनि सोचण जूं त असांखे जेको आहे पंहिंजे वणनि जो, पंहिंजे फ़सुलुनि जो, पंहिंजे ॿिजनि जो, पंहिंजे पाणी जो, पंहिंजी आबहवा जो, पंहिंजे माहौल जो ख़्यालु करिणो आहे। ठीकु आहे, हीउ हिकिड़ो वॾो नुक़सानु आहे। राति तमामु शदीद बारिश हुई, अलाह पाक रहम कंदो। हिकिड़ी ॿी वीडियो तव्हांखे ठाहे ॾेखारींदासीं। कोशिशि कयूं था त कंहिं अहिड़े फील्ड ते वञूं त जेको आहे असां तव्हांखे खीरनि जी कणिक जेको आहे उहा उन जी पोखी ॾेखारियूं त खीरनि जी जेका कणिक आहे त उहा जेका आहे असां चऊं था त उन जा फ़ाइदा आहिनि। इंशा ताला उन वीडियो में तव्हांखे ॿुधाईंदासीं। हिन वीडियो जे बारे में तव्हां पंहिंजा कमेंट्स ॾियो। बाक़ी नुक़सानु तव्हांजे साम्हूं आहे, तव्हां ॾिसो था त केतिरो नुक़सानु आहे। कणिक किरी पई आहे बिल्कुलु। हीअ 5-8-10 ॾींहंनि जे अंदरि जेकॾहिं हार्वेस्ट थी आहे, पर हाणे जेको आहे हीअ जेको आहे दाणो मारे वेंदी। ऐं हिन जा संग वग़ैरह तव्हांखे ॾेखारियूं, कुझु सावा आहिनि, कुझु अछा लॻा पिया आहिनि। या जेकॾहिं बॉर्डर एरिया में तव्हां ॾेखारियूं त हीअ बिल्कुलु संग जेको आहे हिन जा सुकी विया आहे। हाणे बारिश वग़ैरह लॻी आहे, लाज़मी उन हिसाब सां थोरो असांखे इहे ॾिसण में अचनि पिया। सो आबादगार दोस्तों, टाइमली पोखी करणी पवंदी, टाइमली मैनेजमेंट करणी पवंदी। इहे सभु शयूं प्रैक्टिस असांखे पंहिंजे फ़सुलनि ते करणियूं पवंदियूं। तव्हांजे पासे छा पोज़ीशन आहे, छा सूरत आहे, असांखे लाज़मी ॿुधाइजो। असां जीअं तव्हांखे पंहिंजे हाल वाल टंडो जाम या आसपास जा हाल वाल ॿुधायूं पिया, त उन हिसाब सां तव्हां बि असांखे हाल वाल ॿुधाईंदव त पूरी सिंध जे माण्हुनि खे ताईं असांजी ॻाल्हि पुॼंदी, असांजो मैसेज पुॼंदो, असांजी ॼाण पुॼंदी। उन्हनि खे ख़बर पवंदी त असांजी सिंध जे आसपास जे इलाइक़नि में छा पियो थिए। तव्हां सभिनी वॾी महिरबानी। वीडियो पसंदि लाइक एंड शेयर ज़रूरु कजो। थैंक यू सो मच।